PTI पारां वज़ीर आज़म की आच रद्द करण खां पोइ हुकूमत बि ॻाल्हियुनि जो अमल ख़त्म करे छॾियो। हुकूमती कमेटी जे तर्जुमान इरफान सिद्दीकी तस्दीक़ कंदे चयो आहे त PTI सां ॻाल्हियुनि जो सिलसिलो ख़त्म थी चुको आहे। PTI वारा जंहिं तेज़ी सां ॻाल्हियुनि लाइ आया हुआ उन ई रफ़्तार सां वापसि पिया हलिया विया। PTI डेडलाइन जो इंतज़ार बि न कयो वई। 23 जनवरी ते ॻाल्हियूं ख़त्म करण जो फ़ैसिलो करे वरितो। PTI जा अहिड़ा मुतालबा हुआ जिन जे बुनियाद ते एतमाद साज़ी थी सघे पई। एतमाद साज़ी लाइ असां घणनि शयुनि ते कमु करे वरितो हो। असांजे जवाबनि जो दस्तावेज़ बि हतमी न हो, पर PTI वारा अचनि हा त हुननि लाइ इत्मीनान जोॻियूं शयूं मौजूदु हुयूं। PTI जी DNA में ॻाल्हियूं शामिल ई न आहिनि। इहा रुॻो रस्तनि ते एहतजाज ऐं तशद्दुद लाइ ठही हुई। वज़ीर आज़म खे चिठी मिलंदी आहे त ॻाल्हियूं शुरू कंदा आहिनि। वज़ीर आज़म जी हैसियत उर्दले खां वधीक नाहे, वटि को बि अख़्तियार नाहे। क़ौमी असम्बली में अपोज़िशन लीडर उमर अयूब चयो आहे त वज़ीर आज़म पार्लियामानी कमेटी बाबति मुंहिंजे ख़त जो हेल ताईं जवाबु न ॾिनो आहे। हुकुमरान मामले खे लटकाइणु घुरनि था, पर असां ईअं थियणु न ॾींदासीं। पीपल्स पार्टी सिंध जे अवाम जो सौदो करे पाणी जी विर्छ ते बि राज़ी थी वेंदी। हुकूमत सां ॻाल्हियुनि वक़्तु अपोज़िशन जी ॿियनि पार्टियुनि खे इतमाद में न वरितो वियो। ॻाल्हियूं करण या न करणु संदन पंहिंजो मसइलो आहे, पर ॻाल्हियुनि ते अपोज़िशन पार्टियुनि खे इतमाद में वठणु घुरिजे। JUIF सरबराह जी गुजरांवाला में मीडिया सां ॻाल्हि ॿोल मौलाना फज़लुर रहमान चयो त पीका एक्ट जे मामले ते सदर सां राब्तो कयो हो। सदर इतफ़ाक़ कयो हो त एक्ट ते सहाफ़ियुनि खां तजवीज़ूं वठणु घुरिजनि। अफ़सोस आहे जो सदर वाइदे जी पासदारी न कई ऐं बिल ते सही करे छॾी। ये भाई जमहूरी निजाम है, मेरी गुजारिश हो जाए फिर आप कर लीजिएगा। डिप्टी स्पीकर साहब अच्छा, किस बात की उजलत हो रही है? किसने बात करनी है? इसको स्टैंडिंग कमेटी में भेज दें, उधर डिस्कशन हो जाएगी, उसके बाद ले आए। भाई आपके पास तो वैसे ही मेजोरिटी है, आप तो काले को गोरा भी कर सकते हैं, जो कर रहे हैं। अगला आने वाला है भी एक और। कहीं से फोन आया तो बता दें। तो आप मेहरबानी करें, जो प्रोसीजर है उसको फॉलो कर लेंगे तो कोई मजाका थोड़ी है। इनको इजाजत दें, ये हमारे जो दोस्त बात करना चाहते हैं इस पर, कैबिनेट से ये एट वंस अप्रूवल हुई है। मैं भी डिस्पेंस विद Education and research, school education up to matriculation and special education on Government Bill number 4 of 2024. असल में अपोजिशन जे गौर दौरान यूनिवर्सिटीज़ एंड इंस्टीट्यूशन तरमीमी बिल 2025 मंज़ूर। अपोजिशन मेंबर्स तरमीमी बिल जूं कापियूं फाड़े छॾियूं। तरमीमी बिल तहत हाणे मादर इल्म में कामरा बि वाइस चांसलर थी सघंदा। VC जे उम्मीदवार लाइ PhD जो शर्त ख़त्म थी वियो। MA पास उम्मीदवार खे बि VC मुक़ररु करे सघिजे थो। अपोजिशन लीडर अली खुर्शीदी चयो आहे त हुकूमत पंहिंजा माण्हू VC लॻाइण लाइ बिल मंज़ूर करायो आहे। अहम बिल ते बहस बि न करणु ॾिनो वियो। ब्यूरोक्रेसी सिंध खे तबाह करे छॾियो आहे। सिंध जे मादर इल्मनि खे वधीक तबाह कयो पियो वञे। अपोजिशन जे गोड़ दौरान तरमीमी बिल अक्सरियत राय सां मंज़ूर। सिंध असेंबली में सिविल कोड्स ऑर्डिनेंस बाबति तरमीमी बिल बि अक्सरियत राय सां मंज़ूर। अपोजिशन जो एहतजाज जी गोड़। अपोजिशन लीडर अली खुर्शीदी चयो त बिल खे लाॻापियल स्टैंडिंग कमेटियुनि ॾांहुं उमाणियो वञे। इहा कहिड़ी जमहूरियत आहे जो अपोजिशन जी ज़ुबानबंदी कई वञे थी। घरू वज़ीर ज़ियाल जार चयो त जेके साइल हाई कोर्टनि में धिका खाई रहिया आहिनि उन्हनि जा केस मातहत अदालतुनि में हलाइण जो मौक़ो मिलंदो। तरमीम सां सिविल केस हाई कोर्टनि खां सिविल कोर्टनि में मुंतक़िल कया वेंदा। यूनिवर्सिटीज़ में VC जी मुक़ररी बाबति तकरारी एक्ट जी मंज़ूरी ख़िलाफ़ सिंध असेंबली ॿाहिरां फासा जो एहतजाज। यूनिवर्सिटीज़ जे उस्तादनि पारां हथनि में बैनर्स ऐं प्ले कार्ड खणी बिल नामंज़ूर जा नारा। फासा अॻवाननि जो चवणु आहे त असांजे वोटुनि सां चूंडियल MPA असांजे ख़िलाफ़ फ़ैसिला कनि था। कानूननि खे यूनिवर्सिटीज़ में आणणु मुनासिब न आहे। सुभाणे इजलास में बिल ख़िलाफ़ अॻिते जो लाहेअमल जोड़ियो वेंदो। ॿी हाई कोर्ट मां जज न आंदो वञे, नई चीफ जस्टिस बणायो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे 3 सीनियर जजिस मां ई चीफ जस्टिस मुक़ररु कयो वञे। इस्लामाबाद हाई कोर्ट जे जजिस चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे ख़त लिखी छॾियो। ख़त में चयो वियो आहे त ॿी हाई कोर्ट मां जज आणण लाइ मुशावरत ज़रूरी आहे। इस्लामाबाद हाई कोर्ट पारां जारी सीनियोरिटी कीअं तब्दील करे सघिजे थी। इस्लामाबाद हाई कोर्ट लाइ ॿी हाई कोर्ट मां जज आणण जी इतलाह ते ही ख़त लिखियो वियो। लाहौर ऐं सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस सूदो सदर खे बि ख़त जी कॉपियूं वणी वई। केस जी मुतासिर धुर पाण शफ़ाफ़ ट्रायल न थी रही सघे। फील्ड जनरल कोर्ट मार्शल में वकील बि आर्मी चीफ जी इजाज़त सां मिलंदो आहे। आर्मी चीफ इजाज़त न ॾिए त पसंदि जो वकील बि नाहे मिलंदो। सिविलियन से मिलिट्री ट्रायल केस में रिटायर्ड जस्टिस जवाद ख्वाजा जे वकील जा दलील। वकील ख्वाजा अहमद चयो त फ़ैसिलो को ॿियो कंदो आहे, उनखे कंफर्म को ॿियो कंदो आहे। ईअं त कंफर्मिंग अथॉरिटी बेॾोह खे ॾोही बि करे सघे थी। जस्टिस मुसरत इलाली पुछियो त 9 मई ऐं 16 डिसंबर वारनि शेयरनि में कहिड़ो फ़र्क़ु आहे। वकील ख्वाजा अहमद चयो त 16 डिसंबर वारा दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस हुआ, पर संदन ट्रायल लाइ बि आइन में तरमीम करणी पई हुई। उन खां पोइ 16 डिसंबर वारनि शेयरनि जा मिलिट्री ट्रायल थिया। जस्टिस मोहम्मद अली मज़हर सवाल पुछियो त छा आर्मी एक्ट जो सेक्शन 21D(2) कालदम करण सां कुलभूषण यादव जो मिलिट्री ट्रायल न थी सघंदो। जस्टिस हसन अज़हर रिज़वी पुछियो त जेकॾहिं को जासूस पकड़िजी पवे त उनजो ट्रायल किथे थींदो। वकील ख्वाजा अहमद चयो त दुश्मन मुल्क जे जासूस जो ट्रायल दहशतगर्दी ट्रोड़ अदालत में थींदो। जस्टिस जमाल मंदोखेल रिमार्क्स ॾिना त
शाहिदियूं गॾु करणु इंतिज़ामिया जी ज़िम्मेवारी आहे। जॾहिं शाहिदियूं ई न हूंदियूं त अदालत फ़ैसिला कीअं ॾींदी? पोइ चवंदा आहिनि त पाकिस्तान जो अदलिया 123 नंबर ते आहे। कानून जे वफ़ाक़ी वज़ीर ऐं अटॉर्नी जनरल जे चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस याहिया अफरीदी सां मुलाक़ात। ज़रियनि मूजिब चीफ जस्टिस सां वफ़ाक़ी वज़ीर सेनेटर आज़म नज़ीर तारड़ ऐं अटॉर्नी जनरल मुलाक़ात कई। मुलाक़ात में पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट जा ॿिया जजिस बि मौजूदु हुआ। ज़रियनि मूजिब मुलाक़ात दौरान पेशावर हाई कोर्ट में मुक़ररनि बाबति सुभाणे रिथियल जुडिशियल कमीशन जे हवाले सां सलाह मशवरा कया विया। MNS जी पघार वधी वई। स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर साॻी पघार ते कमु कंदा। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ फाइनेंस कमेटी जी सिफ़ारिशुनि ते MNS जी पघार वधाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। हाणे हिकु MNA खे माहवार पघार 5,19,000 रुपया मिलंदी। ज़रियनि मूजिब स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी पघार न वधी आहे। ॿिन्ही खे 2,18,000 रुपया माहवार पघार ॾिनी वेंदी। स्पीकर ऑफिस मूजिब फाइनेंस कमेटी वसीले स्पीकर ऐं डिप्टी स्पीकर जी पघार में वाध नथी करे सघिजे। खैबर पख्तूनख्वा के मुख्तलिफ़ इलाक़नि में सिक्योरिटी फोर्सेस की कार्रवाई दौरान 10 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब डेरा इस्माइल खान के इलाइक़े कराची में इंटेलिजेंस बेस्ड ऑपरेशन कयो। कार्रवाई में 4 ख़ारजी दहशतगर्द मारिजी विया। उत्तर वज़ीरिस्तान के इलाइक़नि ददाख़िल गुलाम खान और मीर अली में कार्रवाई कई वई। फोर्सिस सां फायरिंग की ॾेवट में 6 दहशतगर्द मारिजी विया। दहशतगर्दनि वटां वॾे तइदाद में हथियार ऐं बारूदी मवाद हथ कयो वियो। अपर कुरम के इलाइक़े बोशहरा में फायरिंग के नतीजे में असिस्टेंट कमिश्नर सईद मनान ज़ख्मी। पुलिस मूजिब असिस्टेंट कमिश्नर पुलिस सां गॾु बोशहरा में मौजूद हो। फायरिंग में 3 एहलकार भी ज़ख्मी। वाक़ियो उन वक्त पेश आयो जॾहिं कुरम में अमुन जरगो जारी हो। चीफ सेक्रेटरी KP चयो आहे त जरगे के ख़राब करण लाइ फायरिंग जो वाक़ियो कयो वियो। उनखां 4 जनवरी ते बगन के इलाइक़े में DC ते हमलो थियो हो। कुरम ज़िले में 4 महीननि खां रस्ता बंदि हुजण सबबि रहवासियुनि खे ॾुखियायूं। KP हुकूमत के तर्जुमान बैरिस्टर सैफ चयो आहे त दिल्लीअ में नफ़रत हुजे त जरगा भी कारगर न हूंदा। कुछ शरपसंद नथा चाहिनि त मुल्क में अमन अचे। हुकूमत अमन अमान के क़याम लाइ हर क़िस्म की सहूलियतकारी करे रही है। फोनियूं अचणु शुरू थी वियूं। 1 ॾेढ थियो आहे। डेली फ़ोन करे थो माना अॻलो धाड़ेल आहे केरु आहे छा आहे उहा माना असां ॿुधायो आहे SSP साहिब जा साहिब खे अञा ताईं माना उन मां खड़तेल न निकितो आहे। बाक़ी असांखे उनजी रिकॉर्डिंग मूं वटि आहिनि जे ॻाल्हाए थो डेली ॻाल्हाए ऐं हुननि जा अचंदा 5 माण्हू हुननि जा माना पुलिस जी कस्टडी में आहिनि। अॻलो उहो धाड़ेल चए थो तव्हां हुननि खां पुछो त हिननि मूंखे न्याणी ॾिनी आहे 4 लखनि में। उहो धाड़ेल थो चए। पोइ हाणे वधीक हाणे छा आहे छा मसइलो आहे पर असांखे अञा त रिकवरी न थी आहे न्याणी। असांखे आला आलमदारनि खे नासिर सैयद नासिर शाह खे असां MNA MP आहे कुरशे शाह खे साईं खे असां इहा ई हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असांखे जल्द खां जल्द असांखे रिकवर कराए ॾियो न्याणी। गुज़िरियल 1 महीने खां हिकु शख़्स रोज़ानो फ़ोन करे धमकियूं ॾेई रहियो आहे। SSP जैद साहब के आगाह कयो आहे पर अञा ताईं को खड़तेल न निकितो। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जूं टाइम न्यूज़ सां ॻाल्हियूं। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार जो चवणु आहे त धमकियूं ॾींदड़ शख़्स चवे थो त असांजा 5 माण्हू सखर पुलिस जी हिरासत में आहिनि। उन्हनि खां भली पुछा कई वञे। मूंखे 4 लाख रुपयनि में प्रिया विकिरो करे ॾिनी हुई। धाड़ेल जी फ़ोन कॉल रिकॉर्डिंग बि मौजूदु आहे। प्रिया कुमारी जे पीउ राजकुमार चयो त 6 महीना अॻु सूबाई गृह वज़ीर ज़ियाल अंजार असांखे ख़ातिरी कराई। पुलिस कूड़ा दिलासा ॾेई रही आहे। आला अख़्तियारनि खे मुतालबो आहे त न्याणी प्रिया कुमारी खे बाज़ियाब करायो वञे। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ कराची प्रेस क्लब में कॉन्फ्रेंस मुनक़िद कई वई। प्रिया जे पीउ राजकुमार समेत सियासी समाजी अॻवान वकील सहाफ़ी शरीक प्रिया कुमारी खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। फोनियूं अचणु शुरू थी वियूं। 1 ॾेढ थियो आहे। डेली फ़ोन करे थो माना अॻलो धाड़ेल आहे केरु आहे छा आहे उहा माना असां ॿुधायो आहे SSP साहिब जा साहिब खे अञा ताईं माना उन मां खड़तेल न निकितो आहे। बाक़ी असांखे उनजी रिकॉर्डिंग मूं वटि आहिनि जे ॻाल्हाए थो डेली ॻाल्हाए ऐं हुननि जा अचंदा 5 माण्हू हुननि जा माना पुलिस जी कस्टडी में आहिनि। अॻलो उहो धाड़ेल चए थो तव्हां हुननि खां पुछो त हिननि मूंखे न्याणी ॾिनी आहे 4 लखनि में। उहो धाड़ेल थो चए। पोइ हाणे वधीक हाणे छा आहे छा मसइलो आहे पर असांखे अञा त रिकवरी न थी आहे न्याणी। असांखे आला आलमदारनि खे नासिर सैयद नासिर शाह खे असां MNA MP आहे कुरशे शाह खे साईं खे असां इहा ई हथ ॿधी अर्ज़ु था कयूं त असांखे जल्द खां जल्द असांखे रिकवर कराए ॾियो न्याणी। ड्रखण भरिसां पुराणे तकरार सां फायरिंग में मारिजी वियल माउ धीउ सूदो 3 ॼणनि जा लाश वारसनि हवाले। ॻोठ सुमनियाणी विधिया में लोलाई बिरादरी जे 2 धुरनि में पुराणे तकरार सां हथियारबंदनि जी फायरिंग। औरत फहमीराज नज़दी अलीशा ऐं ॾेर रफ़ीक अहमद लोलाई मारिजी विया। लाश गढ़ी यासीर अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कया विया।
मक़तूलनि जे वारसनि जो चवणु आहे त उस्मान रुलाई धुर जे हथियारबंदनि फायरिंग कई। पुलिस जवाबदारनि खे फौरी गिरफ़्तार करे। ॾखण पुलिस मूजिबि वाक़ियो पुराणी दुश्मनी सां पेश आयो। जवाबदार धुर घर ख़ाली करे वई आहे। मुतासिरनि जी फ़रियाद ते केस दाख़िल करण बाद वधीक कार्रवाई कई वेंदी। ॿिन्ही धुरनि में पुराणे तकरार तां हेल ताईं 6 ॼणा मारिजी चुका। हुकूमत महांगाई सचल अवाम ते वधीक भार विझंदी। LPG जी महांगी करे छॾी। LPG ₹3.68 फ़ी किलो महांगी करण जो नोटिफिकेशन जारी। ओगरा चयो आहे त अघनि में वाध LPG जो मुल्ह ₹533.97 फ़ी किलो थी वियो। 11.8 किलो जे घरेलू सिलेंडर जो मुल्ह ₹2,996.88 थी वियो। सिंधु दरिया में नवा किनाल कढण खिलाफ सिंध सरापा एहतजाज। सखर, शहदादकोट और मेहण में मुज़ाहिरा करे धरना हया विया। सखर में पीपल्स हारीक मेथी पारा मिलिट्री रोड का ग्लोब चौक ताईं रैली करी वई। नवन कैनालन की अदावत खिलाफ नारेबाजी। शहदादकोट में STP पारा जलसो मुनक़िद। डॉक्टर कादर मक्सी समेत सियासी समाजी अगवान कारकुन वॾे अंग में शरीक। मेहण में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक पारा नवन कैनालन की अदावत खिलाफ 10 किलोमीटर पैदल मार्च। गोट लॉन्ग महेसर का घंटाघर चौक ताईं पैदल मार्च किया वियो। मार्च में औरतुनि ऐं ॿारनि जी वॾे अंग में शिरकत। अगवाणनि चयो आहे त नौजवान नवा किनाल कढी सिंध के बंजर बणाइण जी साज़िश कई पई वञे। नवा किनाल कढण जी ज़मीनूं ख़ानगी कंपनियुनि हवाले करण जो फ़ैसिलो वापसि वठण जो मुतालबो। चोटियारियूं वाक़े में गिरफ़्तार 9 जवाबदार 3 ॾींहनि जे जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। सांगड़ पुलिस गिरफ़्तार कयल जवाबदार मोहम्मद अली जतोई, उमेद अली जतोई, सादिक अली जतोई, उभायो राजड़, गाजी राजड़, शरीफ राजड़, हमज़ा राजड़, सदाम राजड़ ऐं सूमर राजड़ के नवाबशाह जी दहशतगर्दी तोड़ अदालत आॾो पेश कयो। अदालत समूरनि जवाबदारनि खे 5 ॾींहनि जे रिमांड ते पुलिस हवाले करे छॾियो। अदालत SSP सांगड़ गुलाम नबी कीरियो खे GIT ठाहिण ते शोकास नोटिस जारी करे छॾियो। 3 ॾींहनि अंदर जवाब जमा कराइण जो हुकुम। अदालत चयो त कानून मूजिबि को बि SSP रैंक जो ऑफिसर GIT ठाहिण जो कानूनी इख्तियार नथो रखे। GIT जो सरबराह घटि में घटि 18 ग्रेड जो ऑफिसर हुजणु घुरिजे। चोटियानियूं वाक़े जे हवाले सां SSP सांगड़ GIT जोड़े DSP रैंक जे ऑफिसर खे सरबराह मुक़ररु कयो। अदालत SSP सांगड़ खे शोकास नोटिस जारी कंदे लेटर सिंध जे घरू खाते ॾांहुं मोकिले छॾियो। हिकु ॾींहुं अॻु SSP सांगड़ चोटियानियूं वाक़े जी जांच लाइ DSP शहदादपुर तनवीर अहमद शाह जी सरबराही में 4 ॾींहुं GIT जोड़ी हुई। GIT में SHO न्याज़ कलोड़ो, SHO चोटियारियूं ख़ादिम हुसैन ऐं इंस्पेक्टर वली मोहम्मद भमरो शामिल आहिनि। 6 ॾींहं अॻु चोटियारियूं भरिसां ॻोठ जानी जोड़ेजो में हथियारबंदनि जी फायरिंग में 3 ॼणा क़तल ऐं 3 औरतुनि समेत 15 ॼणा ज़ख़्मी थी पिया हुआ। वारसनि जे मुसलसल 4 ॾींहनि ताईं धरणे बाद वाक़े जो केस दाख़िल कयो वियो हो। केस में ॼाणायल मुख्य जवाबदार अताउल्ला जडेजो बि गिरफ़्तार न थी सघियो। कश्मीर के कच्चे में पुलिस ऐं रेंजर्स जो गॾियल ऑपरेशन 4 धाड़ेल मारण जी दावा। धीलपुर पुलिस मूजिबि कच्चे वारे इलाइक़े में ॾुहारनि जी मौजूदगी जे इतला ते पुलिस ऐं रेंजर्स ड्रोन जी मदद सां ऑपरेशन कयो। ऑपरेशन दौरान 4 धाड़ेल मारिजी विया। पुलिस मूजिबि मारिजी वियल धाड़ेलनि में उमर शहर, मुबीन शहर, मिठू शहर ऐं रहीम शहर शामिल आहिनि। उबावड़ो के गोठ चौकमाड़ी वासी नौजवान मुबैना तो रखवा। वारसन जो एहतजाज। वारसन जो चवणु आहे त धाड़ेलनि फ़ोन करे नौजवान वसीब अब्बास रिंद जी आज़ादी लाइ 50 लाख रुपया भंग घुरियो आहे। नौजवान खे बाज़ियाब करायो वञे। नंदोवासी नौजवान के नंगर पार कर बॉर्डर क्रॉस करण ते भारतीय फोर्सिस गिरफ़्तार करे वरितो। भारतीय फोर्सिस नंदोवासी थामर उर्फ खामर कोहली के गिरफ़्तारी की तस्दीक करे छॾी। वारसन पारां नौजवान की आज़ादी लाइ आला अख्तियारनि खे नोटिस वठण की अपील। वारसन जो चवणु आहे त नौजवान थामर उर्फ खावर कोहली नंगर पार कर भरिसां ॻोठ सिंधी वाडियो में सावरनि वटि वियो हो। हुन ज़हनी तवाज़ुन ठीक ना आहे। ग़लती सबबि बॉर्डर क्रॉस कयो आहे। खेसि आज़ादु कराए ॾे वापसि आंदो वञे। नौजवान सां प्यार में कराची पहुतल अमरीकी औरत मशरूत तौर वापसि वञण लाइ तयारु। अमरीकी औरत चयो आहे त पैसा खुटी वञण सबबि वापसि वञण लाइ तयारु आहे, पर खेसि न्यूयॉर्क वापसी जी टिकट ॾिनी वञे। अमरीकी औरत पारां कराची जी नई सिर अदावत ऐं रस्ता ठाहे नयूं बसूं हलाइण जो मुतालबो। औरत खे इशारा फैसल में क़ाइमु छीपा फाउंडेशन जे हेडक्वार्टर मुंतक़िल कयो वियो।
रमज़ान चीपा चयो आहे त अमरीकी औरत खे तरसाइण जा समूरा इंतज़ाम कया विया आहिनि, हू जेसिताईं चाहे हिते रही सघे थी। चीपा फाउंडेशन जी औरत रज़ाकार अमरीकी औरत सां गॾु हूंदी। सोन जो मुल्क मुल्क जे नई बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। अल पाकिस्तान जेम्स एंड ज्यूलर्स एसोसिएशन मूजिब सोन जे मुल्क में 1500 रुपया फ़ी तोलो वार थी। मुल्क में सोन जो फ़ी तोलो अघु 2,91,800 रुपया थी वियो। 10 ग्राम सोन जो मुल्क 1286 रुपया वार सां 2,50,171 थी वियो। ICC चैंपियंस ट्रॉफी 2025 लाइ क़ौमी टीम जो ऐलान। PCB चइनि तब्दीलियुनि सां 15 रुकनी स्क्वाड जो ऐलान करे छॾियो। अब्दुल्ला शफ़ीक, मोहम्मद इरफान खान, साइम अयूब ऐं सुफ़ियान मुक़ीम टीम मां ॿाहिरि। हुननि जाइ ते फ़हीम अशरफ, फ़ख़र ज़मान, खुशदिल शाह ऐं सऊद शकील शामिल। स्क्वाड में बाबर आज़म, कामरान गुलाम, तैयब ताहिर ऐं ऑलराउंडर फ़हीम अशरफ शामिल। कप्तान मोहम्मद रिज़वान ऐं नायब कप्तान सलमान अली आग़ा हूंदा। बॉलर्स में स्पिनर अबरार अहमद, फास्ट बॉलर हारिस रऊफ़, मोहम्मद हसनैन, नसीम शाह ऐं शाहीन शाह अफरीदी भी टीम में शामिल।